नारेल जो तेल ख़ूबसूरती वधाइण, खल नरम करण ऐं वारनि जी वाध वेझ या वरी ॾंदनि खे चमकाइण जो ज़रियो बि सम्झो वञे थो। हूअं त नारेल जो तेल न रुॻो खल ऐं वारनि जी हिफ़ाज़त करे थो, पर पोढ़ाइप ख़तमु करण, अखियुनि जे कारनि दाग़नि खे ख़तमु करण, खल खे नरम करण जो कुदरती तोहफ़ो बि आहे। नारेल जो तेल ख़ूबसूरत खल लाइ कंहिं जादुई तेल खां घटि न आहे। हिन में अहिड़ियूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि जेके खल जा केतिरा ई मसइला हल करण जी सलाहियत रखनि थियूं। हीउ तक़रीबन 90% सणभ ते ॿधलु हूंदो आहे, जंहिंजो इस्तेमालु खल जे मसामनि खे बंदि करे सघे थो। ख़ुश्की ऐं एक्ज़ीमा जी सूरत में जिस्म ते कंहिं बि हिसे ते लॻाए सघिजे थो, पर चहिरे ते कॾहिं नारेल जो तेल न हणणु घुरिजे। ॿी सूरत में इहो फ़ाइदे बदिरां नुक़सान ॾेई सघे थो। हिन खां सवाइ नारेल जो तेल जीतमार बि हूंदो आहे, जेको मादे में मौजूदु अहिड़नि जीवड़नि खे मुंहुं ॾियण में मदद करे थो जेके बदहाज़मे जो सबबु बणिजंदा आहिनि। हीउ तेल ग़िज़ाई नालीअ मां सवलाईअ सां जज़ब थी वेंदो आहे ऐं ॿियनि ग़िज़ाई शयुनि खे बि सवलाईअ सां हज़म थियण में मदद करे थो। हिकु चमचो नारेल जो तेल पीअण बि फ़ाइदेमंद आहे। इन खां सवाइ ख़ुश्क नारेल खाइण सां बि पेट जे मर्ज़नि खां बची सघिजे थो। ॾींहं में हिकु भेरो नारेल जो तेल या नारेल जो इस्तेमालु करणु खल खे ख़ूबसूरत बणाए थो।